बुलेटिन के सिलसिले के अॻिते वधाईंदे वाक़े अहम ख़बर ॾींदा हलूं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी की हिदायत बाद अॼु वज़ीर आला हाउस में अहम वहद थी रही है। ज़रियनि मूजिब एमक्यूएम अॻुवाण सां वॾे वज़ीर मुराद अली शाह, सूबाई वज़ीर सईद गनी, नासिर शाह ऐं ॿियनि ॻाल्हियूं कंदा। ज़रियनि जो चवणु आहे त एमक्यूएम सां मुआहिदे ते अमल समेत ॿियनि मामलनि जो जाइज़ो वरितो वेंदो। ज़रियनि मूजिब मामलनि ते क़तई ॻाल्हियुनि समेत सिंध काबीना में एमक्यूएम जी शमूलियत बाबति गौर थींदो। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कंदा हलूं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी की हिदायत बाद अॼु वज़ीर आला हाउस में अहम वहद थी रही है। ज़रियनि मूजिब एमक्यूएम अॻुवाण सां वॾे वज़ीर मुराद अली शाह, सूबाई वज़ीर सईद गनी, नासिर शाह ऐं ॿिया ॻाल्हियूं कंदा। ज़रियनि जो चवणु आहे त एमक्यूएम सां मुआहिदे ते अमल समेत ॿियनि मामलनि जो जाइज़ो वरितो वेंदो। ज़रियनि मूजिब मामलनि ते क़तई ॻाल्हियुनि समेत सिंध काबीना में एमक्यूएम जी शमूलियत बाबति गौर थींदो।